अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस सां। मीरपुर माथेले में आवाज़ टीवी जे रिपोर्टर लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर, सहाफ़ी बरकत मीराणी खे खंबे गुम करण वारो मामिलो। सहाफ़ियुनि जे सख़्त एहतजाज बाद पुलिस गोॾा खोले छॾिया। सहाफ़ियुनि जे सख़्त एहतजाज बाद पुलिस लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर ऐं सहाफ़ी बरकत मीराणी खे तशद्दुद बाद छॾे ॾिनो। पुलिस लतीफ़ वसीर खे सफ़ारी पार्क वटि ज़ख़्मी हालत में उछलाए फ़रार। लतीफ़ वसीर खे मीरपुर माथेलो जी अस्पताल में दाख़िल करायो वियो। SSP घोटकी उमर तुफ़ैल मामले जो नोटिस वठी छॾियो। मुलवस समूरा अहलकार मुअतल। क्वार्टर गार्ड ASP मीरपुर माथेलो जानदाद अकरम, DSP रावंती नज़ीर अहमद सुमरो खे 24 कलाकनि अंदरि जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम। आवाज़ टीवी घोटकी जे ज़िले रिपोर्टर लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर ऐं सहाफ़ी बरकत मीराणी खे खंबण ऐं तशद्दुद वारी वाक़े ख़िलाफ़ मीरपुर माथेलो, घोटकी, खानपुर महर, ओबावड़ो सरहद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कलमधड़नि जो एहतजाज। सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां वाक़े जी मज़म्मत, मुलवस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। वायरस वधीक 73 मरीज़नि खां हयातियूं कसे वरितियूं। फ़ौतियुनि जो अंगु वधी 20,680 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 2,445 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगु वधी 9,16,239 ताईं पहुतो। हैदराबाद में कोरोना विघे वधीक 2 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 403 थी वियो। 24 कलाकनि दौरान 70 नवां केस रिपोर्ट। हाकारी केसिस जी शरह 5% रही। फ़ाल केसिस जो अंगु 2,111 आहे। गडा भरसा पिपरी जे इलाइक़े बुक्की ॻोठ में फुर दौरान हथियार बंदनि हथां खीर जो वापारी अनार भट्टी मारिजी वियो। मक़तूल रिटायर्ड फ़ौजी ऐं PP अॻवान सफ़दर भट्टी जो भाउ ॿुधायो पियो वञे। कंदकोट लॻ रसालदाल थाणे जी हद में कारां इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटियो क़तल। जवाबदार मोहम्मद शरीफ़ गोलो पंहिंजे 3 साथियुनि सां नौजवान गुलाम यसीन गोलो मथां बंदूक जा फायर करे क़तलु करे छॾियो। सांगड़ लॻ मिसरी खान लसकाणी जो रहवासी नौजवान अयास उमर कीरियो गुज़िरियल 4 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम। संदसि वारिस परेशान। सरहद लॻ ॻोठ वली मोहम्मद शेख मां नारी शाज़िया शेख मुबैना तौरु गुम। संदसि वालिद जलाल शेख जो चवणु आहे त संदसि धीउ खे अगवा कयो वियो आहे। ऐं कुंभ में दुकानदारनि ऐं सब्जी मंडी जे ठेकेदार जे माण्हुनि विच में टैक्स जे मामले तां झेड़ो। लठियूं सिरोटा लॻण सबबि 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। दरिया ख़ान मरी वेझो गुट मुराद खोखर में ज़मीन जे मामले तां खोखर बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो। कुहाड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी।